नाज़रीन, बावड़ो वेझो रावती जे कचे में शहर सिलरा तकरार ॿीहर भड़की पियो आहे। हथियारबंदनि ॻोठ ते हमलो करे 5 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम कंबर बोहड़। जी गुलाम कंबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तफसील बरसा रावती कचे इलाके हलंदड़ सिलरा शहर दौंदू खूनी तकरार था 5 ॼणा क़त्ल। इलाइक़ो मैदान जंग में आहे। उहो बरसा कचे वारे इलाइके में हलंदड़ सिलरा शहर दौंदू खूनी तकरार हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथियो आहे। शहर बिरादरी जे 20 खां मथे हथियारबंदनि पारां ॻोठ महबूब सिलरो मीर मोहम्मद दौंदू जे मथां चढ़ाई करे जदीद हथियारनि सां हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा मौके ते जेके मोहम्मद इब्राहिम सिलरो, अयाज दौंदू, सूबो सिलरो ऐं अली गुआर दौंदू जेके आहिनि, अब्दुल्ला हमीद जेको आहे ज़ख़्मी हुयो, जेको सीरियस हुयो, बाद में फौत थियो आहे, जेको फौतनि जो पंच वियो और मौके ते मारिजी विया आहिनि। जॾहिं त 6 ॼणा जाम सिलरो, दिलबर, अज़ीम सिलरो, कायम सिलरो, नदीम सिलरो ऐं अनीस सिलरो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे वासन पारां ॻणती जो हालत में खणाए तालके बाड़ो आंदो वियो आहे, जिते खेनि तबी इमदाद ॾिनी पई वञे, जंहिं खां पोइ ॻणती जो हालत में रेमियर खान अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। ॿिनि ॼणनि जी हालत इंतहाई ॻणती जोगी आहे। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। रावती कचे वारे इलाइके में हिन टाइम ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल छायल आहे। जी गुलाम कंबर, मेहरबानी अवां जी।